बुलड़ी शाहकरी में भी आज़ादी जो ॾियारो भरपूर नमूने मल्हायो पियो वञे। उन हवाले से रिपोर्ट करे रहियो आहे शाहनवाज़ रिंद। धरती टीवी के एवजी समाजी ऐं सिफ्त अगवान आज शाहनवाज़ रिंद पारां बुलड़ी शाहकरी में जश्न आज़ादी के मौके ते तकरीब मुनक़द कई हुई। हथन में क़ौमी परचम खणी पाकिस्तान जिंदाबाद, पाक फौज जिंदाबाद जे नारनि सां शहर गूंजी पियो। पूरो शहर क़ौमी झंडनि सां सजायो वियो। मिठाई तक़सीम करे मुल्क की सलामती लाइ दुआ पिणु घुरी वई। जॾहिं त टाउन कमेटी जे गेट अॻियां मुनक़द तकरीब में सियासी, समाजी, सिविल सोसाइटी ऐं शहरियुनि ऐं रंग बिरंगी कपड़ा पहिरियल ॿारनि वॾे अंग में शिरकत कई। इन मौके ते शहरियुनि धरती टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त कायदे आज़म मोहम्मद अली जना ऐं उन्हनि जे साथियुनि वॾी जदोजहद खां पोइ इस्लामी रियासत पाकिस्तान क़ाइमु कयो। इन मौके ते पाकिस्तान जी अवाम पाक फौज के सलाम पेश करियां थो। पाक फौज जिंदाबाद, पाकिस्तान जिंदाबाद। टीवी तरफा हाजी शाहनवाज़ प्रोग्राम पाकिस्तान जिंदाबाद जो 14 अगस्त जो अॼु ॾियारो आहे। हिन ते पाकिस्तान आज़ादु थियो हो। हिन ते पाकिस्तान ऐं पाकिस्तान जी अवाम खे ऐं हिते असां छा करे ॾियारी ख़ुशी जो ॾियारो आहे जेके 75 साल थी विया आहिनि। असां 75 साल मल्हाए रहिया आहियूं। असांखे खपे त अहद करियो त वधि खां वधि महिनत करियो ऐं पंहिंजे बच्चनि खे तइलीम ॾियारे ऐं अॻियां आणियो। तव्हांखे ख़बर आहे हीअ 14 अगस्त आज़ादी ॾींहुं आहे। पाण खे खपे त गॾिजी आज़ादी ॾींहुं ते आज़ाद मुल्क में आज़ादी मिलायूं त कंहिंजा ग़ुलाम न थियूं। पाकिस्तान मल्हायो विया। मां उन दोस्तनि खे मुबारकबाद थो पेश कयां ऐं सभिनी खे जेके बुलड़ी शाहकरी जा जेके दोस्त आहिनि उन सभिनी खे पाकिस्तान मिलायो।